गर्मी या हीट। गर्मी या हीट छा है? गर्मी तवानाई जो एक किस्म है, यानी गर्मी छा है ऑफ टाइप ऑफ एनर्जी है। हीट छा है? टाइप ऑफ एनर्जी यानी तवानाई जो किस्म। एनर्जी वरी तवानाई पाण छा खे चऊं था? डेफिनेशन छा है? एबिलिटी टू डू वर्क, कम करण जी सलाहियत। असां जेके भी कम कयूं पिया उहे तवानाई सां कंदा आहियूं। मिसाल तवानाई आहे उन सां असां कपिड़ा इस्त्री कयूं पिया, उन सां असां कारखाना, मिलियूं, जहाज़, ट्रेनियूं सभु शइ बिजली सां हलायूं पिया। ठीकु आहे। तवानाई जी वस्फ़ छा आहे? तवानाई कमु करण जी सलाहियत। सिंधी में या इंग्लिश में हीअ वस्फ़ अथसि। तवानाई जा एका यानी यूनिट्स ऑफ एनर्जी, हे जनरल एका एका बि आहिनि। जेका बि एनर्जी अचे न फिज़िक्स में या हिन में साइंस में, उन जा ॿ एका थींदा आहिनि, या त जोल हूंदो आहे या कैलरी हूंदो आहे। इहे ॿ साइंसदान हुआ जंहिं इन्हनि जे बारे में ॿुधायो हुयो ऐं लधियो हुयो। इन जे करे असां हिन जा एका ॿ ठाहींदा आहियूं, जोल या कैलरी। इहे ॿई तवानाई जा एका आहिनि। हाणे असां गर्मी पद पढ़ंदासीं, यानी टेम्परेचर। टेम्परेचर छा खे चवंदा आहियूं? छा आहे? गर्मीअ जे पैमाइश खे चवंदा आहियूं, गर्मीअ जे पैमाइश या गर्मीअ जी माप। ठीकु आहे। उन जी पैमाइश खे छा चवंदासीं? टेम्परेचर। मेजरमेंट ऑफ हीट, मेजरमेंट ऑफ हीट इज़ कॉल्ड टेम्परेचर। उनखे असां टेम्परेचर चवंदासीं। ठीकु आहे। टेम्परेचर असां छा सां मापींदा आहियूं? औज़ार कहिड़ा आहिनि? हाणे असां औज़ार पढ़ंदासीं त हिन जा औज़ार कहिड़ा आहिनि। त हिन जा औज़ार आहिनि थर्मामीटर। थर्म माना गर्मी, मीटर माना मापणु। ठीकु आहे। थर्मामीटर सां असां इहा मापींदा आहियूं गर्मी। ठीकु आहे। गर्मी पद यानी गर्मी जी माप। हाणे क्लिनिकल थर्मामीटर यानी जेको डॉक्टरनि वटि थर्मामीटर हूंदो आहे, उहो आम तौर ते इंसाननि जी गर्मी पद मापण जे लाइ हूंदो आहे। हिन छा सां मापींदासीं? असां थर्मामीटर सां। ऐं इन जा थर्मामीटर ते 2 एका या यूनिट्स ठहियल हूंदा अथव। कहिड़ा कहिड़ा ठहियल हूंदा आहिनि? हिकु त ठहियल हूंदो आहे फ़ारेनहाइट, हिकिड़ो इहो ठहियल हूंदो आहे, ॿियो ठहियल हूंदो अथव सेल्सियस। सेल्सियस। इहे 2 एका थर्मामीटर ते ठहियल हूंदा आहिनि।